ही हज़ारनि जे तादाद में लखनि जी तादाद में काफ़िलो ऐं सॼी सिंध जा माण्हू तव्हांखे सभु साइट्स ॾेखारींदासीं। ही जेको आहे सो ही तव्हांखे ॾेखारींदासीं माण्हू ही चथा अॻ में वञी रहिया आहिनि, हेॾो हे कराची मां अची रहिया आहिनि। ही ॾिसो था ही हैदराबाद जा लश्कर परें रोड ते, ही परें रोड ते वेलकम आहे। ही हैदराबाद मां हे परियों पासो आहे, जेके अञा माण्हू आया न आहिनि, अञा पहुता न आहिनि। ऐं ही जेके आहिनि ही आॾो यलगार आहे ऐं उन खां पोइ ही जेके बैरिया टाउन जे दरवाज़े ते वञी रहिया आहिनि लखनि जे तादाद में माण्हू ऐं सिंधी। ऐं ही जेको आहे ॾिसी रहिया आहियो तव्हां, अॼु तव्हां सिंध खे ॿिए नमूने सां ॾिसंदव। अॼु सिंध आहे ऐं असां सिंधियुनि खे सॼी सिंध जा माण्हू अॼु जे कराची न पहुची सघिया आहिनि त महिरबानी करे उहे पंहिंजे प्रेस क्लब्स ते जेको आहे कनि। ही लखनि जे तादाद में माण्हू अॼु जेके तव्हां ॾिसंदव बैरिया टाउन जे दरवाज़े खे धरनो हणंदा। ही ज़ैन शाह ऐं उन सां गॾु जेके आहिनि अज़हर जथोई वारा, ही हारी कमेटी, ही जेके वञी रहिया आहिनि, ही अची रहिया आहिनि। ॾिसो अॼु सिंध जेका आहे चए असां शामिल आहियूं ऐं भई सिंध अॼु जेका आहे अॼु ॿियो रंग ॾेई रही आहे। सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे अॼु ही कराची में लखनि जे तादाद में जेके ही अॼु सिंध जेका आहे उहा ॿी आहे ऐं सिंधी जेके आहिनि उहे लखनि जे तादाद में तव्हांखे ॾेखारींदा हलूं त ही आॾो, ही पुठि वञे हे आॾो। ही पुठियां जो मंज़र आहे, ही तव्हांखे आॾो ॾेखारींदो वञा। ही आॾो जो मंज़र आहे समुंड माण्हुनि जो, ही माण्हुनि जो समुंड अॼु कराची में बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु ऐं ज़रदारीअ जे ख़िलाफ़ु ही ॾिसी रहिया आहियो तव्हां। ही आॾो आहे, मां अञा अध में बि न आहियां। ही आॾो, ही जेके आहिनि ही पुठा असांजी, हीअ पुठि ही जेका है ही लेंथ आहे त मां तव्हांखे लेंथ बि ॾेखारियां। ही जेके लेंथ हले थी पई, ये लेंथ आहे, ही लेंथ आहे जेका हले थी। सॼी सिंध जा माण्हू ही माण्हू जेके आहिनि ॾिसो था ही लाइन कतारूं एज़ार सुमरो जिंदाबाद। हे सही असांजा नौजवान आशिक सिंध जा ऐं यंग मैन स्मार्ट बॉय। ही सॼी
माण्हू लखनि जे तादाद में मेन जुलूस अञा अचण में अचनि था रस्ते में न अचनि था पिया सॼी सिंध खां माण्हू हाईवे ते आहिनि जेके लखनि जे तादाद में ॾिसी रहिया आहियो तव्हां ही लखनि जे तादाद में माण्हू जेके ॾिसो था अॼु तव्हां सिंध नई सिंध अची रही आहे ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि उहे अॼु नामंज़ ही जेके आहिनि काफ़िला अॼु लखनि जी तादाद में सिंधी जेके आहिनि ही छा ॾेखारियां मां तव्हांखे अॼु जेका आहे कराची अॼु नओं रंग नज़र अची रहियो आहे जेकॾहिं मां बीही तव्हांखे ॾेखारींदुमि त किलोमीटरनि ताईं इहे जेका सो माण्हुनि जा हुजूम आहिनि जेके वञी रहिया आहिनि ज़िंदाबाद ही ज़िंदाबाद ही खुटण जी न आहे ही कतार खुटण जी न आहे अॼु इहा कतार खुटंदी न लाना लाना ही लखनि जे तादाद में जेके आहिनि ते ज़िंदाबाद बाबा ज़िंदाबाद ही ज़रदारी मथां तस्बीहूं पढ़ंदा था हलनि क़ौम ज़रदारीअ ते हे ॾिसो था ज़रदारी वॼे थो पियो अॼु लानत 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 डिसिप्लिन सां ऐं ट्रैफिक बि कंहिं बि क़िस्म जो हुन में अमल दख़ल न आहे रोकण में ऐं हीअ ॾिसो था त किलोमीटरनि ताईं जेको आहे सो लाइन आहे कतार आहे ऐं लखनि जे तादाद में सिंधी अॼु जेको आहे कराची में गॾु थिया आहिनि ऐं जेको आहे सो पंहिंजे वजूद जे लाइ पंहिंजी धरतीअ जे लाइ पंहिंजी ॿोलीअ जे लाइ हीअ क़ौम ॾिसो इनखे कतार ही पहिरियां टाउन जो दरवाज़ो अची वियो आहे ऐं हीअ अॻिते अलाए केतिरा माण्हू आहिनि मूंखे का ख़बर नथी पए बाबा असांखे का ख़बर नथी पए त केतिरी होॾे छेड़ो ॾिसो होॾे छेड़ो ॾिसो हेॾे छेड़ो ॾिसो किलोमीटरनि जे मुफ़ासिलनि ते माण्हू आहिनि जेके ॿाहिरियां टाउन जे ख़िलाफ़ु जेको आहे शामिलु थी रहिया आहिनि ऐं इहो अॼु रेफरेंडम ॾींदा त हिन क़ौम खे जेका आहे उहा जेका आहे मथां धारियुनि जी यलगार ऐं ज़मीनुनि जे मथां जेका भेल आहे जेका उहा कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं ही जेके ज़िंदाबाद ज़िंदाबाद आॾो ॾिसो पुठियों ॾिसो छा ॾेखारियांव ज़िंदाबाद 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 मलक रियाज़त मलक रियाज़त मलक रियाज़त मलक रियाज़त ज़रदारीअ ते ज़रदारीअ ते सिंध जे कब्ज़े कंदड़नि ते सिंध जे कब्ज़े कंदड़नि दलाल ऐं उनजो जेको सरगनो ज़रदारी जेको हिन काफ़िला मथां अवामी तहरीक जो जेको आहे सो काफ़िलो अची रहियो आहे ॾिसी रहिया आहियो तव्हां अॼु हे लखनि जे तादाद में माण्हू गॾु थिया आहिनि जेके ही ॾिसो साईं ज़िंदाबाद ही माण्हू गाह मां बि हाणे माण्हू गाह में हाणे हदुनि में अची विया आहिनि ॿाहिरियां टाउन जे में माण्हू ज़िंदाबाद ही जेके ॾिसी रहिया आहियो तव्हां मलक रियाज़त रियाज़त मलक रियाज़त ज़रदारीअ ते ज़रदारीअ ते ही अॼु लखनि जे तादाद में सिंधी झंडनि सां ॻाढ़नि झंडनि सां अॼु थैंक यू सर प्लीज़ ग्रेट ही ॾिसी रहिया आहियो अथाह समुंड सिंधियुनि जो अॼु कराचीअ में कराची असांजो इन में को शक न आहे ऐं जेकॾहिं उन में को बुरी नज़र विझंदो त अॼु सिंधी अॼु उनखे ॾेखारींदा बहितर तालीम ॾियनि ही ही, लखनि जे तादाद में हेॾो जो मंज़रु तव्हांखे ॾेखारींदो हलां त ॿाहिरियां टाउन में इन क़ौम जेका आहे उहा लखनि जे तादाद में सिंधी अॼु जेके आहिनि उहे
Barrier Town in now. The people in Barrier Town. हाणे ही जेको आहे पुलिस पंहिंजे एक्शन में ऐं तमामु पंहिंजे एक्शन में ही ॾिसी रहिया आहियो। ही बैरियर टाउन जो दरवाज़ो। ही बैरियर टाउन जो दरवाज़ो ऐं हाणे ही धरना ही ॾिसी रहिया आहियो। लखनि जे तादाद में माण्हू अॼु सिंधी कराची में ही अॼु जेको आहे सो बैरियर टाउन जो दरवाज़ो ऐं सिंधी ज़िंदाबाद। ही साईं जेको आहे सो हाणे ज़िंदाबाद साईं मां नौकर साईं प्लीज़ जोश ॾिसो जश्बो ॾिसो ऐं मौसम ॾिसो। कराची जो हिन धरने में शानदार मौसम, हवादार मौसम, जुड़ाली मौसम ऐं जवाननि जा जेके आहिनि से नौजवाननि जा जज़्बा जोश में ज़िंदाबाद ज़िंदाबाद फोटू पिया निकिरंदा। अॼु क़ौम सां निभायूं। हे कराची जे बैरियर टाउन जो धरनो ऐं ही क़ौम ॾिसो उनजे आरो जमात कई आहे ऐं हाणे सभु अंदरि ज़िंदाबाद। ही दरवाज़े ते ही जेके आहिनि अॼु ही ॾिसी रहिया आहियो त हाणे ही अॼु बैरियर टाउन जे दरवाज़े ते ऐं महिरबानी करे समूरा वर्कर से गेट से मेरे गए टाउन के गेट से के छड़े गाड़ी के तरफ ही कराची में जेको आहे जो बैरियर टाउन जो ॾाढो धरनो ऐं ॾिसो था त लखनि जे तादाद में माण्हू जेके आहिनि गॾु आहिनि ऐं इहे अची रहिया आहिनि। ही काफ़िला अचनि था पिया। हसन खरी